सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। हे आशिकान रसूल, अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ा व जल अल्लाह तबारक व तआला जा करोड़ एहसान जो उन असांखे एॾी वॾी मुश्किल जेका करोना वायरस जी सूरत में नज़र आई पे उन मां ॿाहिरि कढियो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करोड़ एहसान आहिनि जो वरी ॿीहर मस्जिदुनि जूं रौनकूं वापसि अची वियूं आहिनि। मदारिस, स्कूल, कॉलेजिस वग़ैरह खुलण जा इम्कानात चिट्टा नज़र अचनि पिया। अल्लाह जा करोड़ एहसान जो उहे माण्हू जेके इन वायरस जे करे इन्हनि हालात जे करे बेरोज़गार थी विया हुआ, वरी बरसरे रोज़गार थी रहिया आहिनि। अल्लाह तबारक व तआला असांखे जेका हीअ मुश्किल घड़ी असां ते गुज़री उन जो बहितरीन नेमुल बदल अता फ़रमाए। वरी जेके हालिया बारिशूं थियूं, बरसातूं थियूं, उन में जिन जा नुक़सानात थिया, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे बहितरीन नेमुल बदल अता फ़रमाए। असांखे अल्लाह तबारक व तआला जो हर हाल में शुक्र ऐं सब्र खां असांखे कमु वठणु घुरिजे ऐं अल्लाह तबारक व तआला जी इबादत में पंहिंजो घणे खां घणो वक़्तु सर्फ़ करणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला असांखे वरी ख़ुशियूं वापसि ॾिनियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह वरी रौनकूं आहिनि, बहारूं आहिनि, वरी चेहरनि ते मुल्कूं आहिनि। उहे जेके आबाद जायूं हुयूं, गैर आबाद थी चुकियूं हुयूं, अल्हम्दुलिल्लाह वरी ॿीहर आबाद थी रहियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी आबादी में इज़ाफ़ो फ़रमाए ऐं उहे रौनकूं वरी ॿीहर मिलण ते असांखे शुक्र अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम।